चयो आहे त अमन अमान मुतासिर थींदो त कानून हरकत में ईंदो। सनान कुरैशी खे अदालत में पेश कयो वियो। सभिनी सां इंसाफ़ थियणु घुरिजे। अवांखे नाज़रीन आगाही ॾियूं पिया। मीरो ख़ान में मीडिया सां ॻाल्हाईंदे इम्तियाज़ शेख चयो त सिंध हुकूमत कंहिंसां नाइंसाफ़ी थियणु न ॾींदी। हुन चयो त सिंध में पाणी खोट आहे। वफ़ाक़ पंहिंजी होड़ ते क़ाइमु आहे। संदसि चवणु हो त पंजाब सिंध जो पाणी चोरी करे रहियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत सिंध सां ज़्यादतियूं करे रही आहे। अवांखे नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त अमन अमान मुतासिर थींदो त कानून हरकत में ईंदो। सनान कुरैशी खे अदालत में पेश कयो वियो। सभिनी सां इंसाफ़ थियणु घुरिजे। मीरो ख़ान में मीडिया सां ॻाल्हाईंदे इम्तियाज़ शेख चयो त सिंध हुकूमत कंहिंसां नाइंसाफ़ी थियणु न ॾींदी। हुन चयो त सिंध में पाणी खोट आहे। वफ़ाक़ पंहिंजी होड़ ते क़ाइमु आहे। संदसि चवणो त पंजाब सिंध जो पाणी चोरी करे रहियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत सिंध सां ज़्यादतियूं करे रही आहे। नाज़रीन अवांखे आगाही ॾियूं पिया त सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त अमन अमान मुतासिर थींदो त कानून हरकत में ईंदो। सनान कुरैशी खे अदालत में पेश कयो वियो। सभिनी सां इंसाफ़ थियणु घुरिजे। मीरो ख़ान में मीडिया सां ॻाल्हाईंदे इम्तियाज़ शेख चयो त सिंध हुकूमत कंहिंसां नाइंसाफ़ी थियणु न ॾींदी। हुन चयो त सिंध में पाणी खोट आहे। वफ़ाक़ पंहिंजी होड़ ते क़ाइमु आहे। संदसि चवणु हो त पंजाब सिंध जो पाणी चोरी करे रहियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत सिंध सां ज़्यादतियूं करे रही आहे। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त अमन अमान मुतासिर थींदो त कानून हरकत में ईंदो। सनान कुरैशी खे अदालत में पेश कयो वियो। सभिनी सां इंसाफ़ थियणु घुरिजे। मीरो ख़ान में मीडिया सां ॻाल्हाईंदे इम्तियाज़ शेख चयो त सिंध हुकूमत कंहिंसां नाइंसाफ़ी थियणु न ॾींदी। हुन चयो त सिंध में पाणी खोट आहे। वफ़ाक़ पंहिंजी होड़ ते क़ाइमु आहे। संदसि चवणो त पंजाब सिंध जो पाणी चोरी करे रहियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत सिंध सां ज़्यादतियूं करे रही आहे। मीरो ख़ान में मीडिया सां ॻाल्हाईंदे इम्तियाज़ शेख चयो आहे त सिंध हुकूमत कंहिंसां नाइंसाफ़ी थियणु न ॾींदी। हुन चयो त सिंध में पाणी खोट आहे। वफ़ाक़ पंहिंजी होड़ ते क़ाइमु आहे। संदसि चवणु हो त पंजाब सिंध जो पाणी चोरी करे पियो। वफ़ाक़ी हुकूमत सिंध सां ज़्यादतियूं करे रही आहे। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त अमन अमान मुतासिर थींदो त कानून हरकत में ईंदो। सनान कुरैशी खे अदालत में पेश कयो वियो। सभिनी सां इंसाफ़ थियणु घुरिजे। मीरो ख़ान में मीडिया सां ॻाल्हाईंदे इम्तियाज़ शेख चयो त सिंध हुकूमत कंहिंसां नाइंसाफ़ी थियणु न ॾींदी। हुन चयो त सिंध में पाणी खोट आहे। वफ़ाक़ पंहिंजे होड़ ते क़ाइमु आहे। संदसि चयो त पंजाब सिंध जो पाणी चोरी करे रहियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत सिंध सां ज़्यादतियूं करे रही आहे। नाज़रीन अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। मीरो ख़ान में मीडिया सां ॻाल्हाईंदे इम्तियाज़ शेख चयो आहे त सिंध हुकूमत कंहिंसां नाइंसाफ़ी थियणु न ॾींदी। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त अमन अमान मुतासिर थींदो त कानून हरकत में ईंदो। सनान कुरैशी खे अदालत में पेश कयो वियो। सभिनी सां इंसाफ़ थियणु घुरिजे।